गिलगित बल्तिस्तान कानून साज़ असेंबली जे 24 सीटुनि ते वोटनि जी ॻणप जो सिलसिलो जारी। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा अचण जो बि सिलसिलो जारी। पीपी, नून लीग, इस्तेहकाम पाकिस्तान पार्टी, पाकिस्तान मुस्लिम लीग, JUI फज़लुर रहमान ऐं आज़ाद उम्मीदवारनि विच में मुक़ाबिलो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां आज़ाद कश्मीर की सूरत हाल ते गणतीअ जो इज़हार। असां सदाईं कश्मीर के हल के तरजीह ॾिनी आहे। सियासी मामला ॻाल्हियुनि ज़रिए हल थियणु घुरिजनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात कंदुसि। बिलावल भुट्टो ज़रदारी जो पीपुल्स पार्टी आज़ाद कश्मीर पार्लियामेंटी पार्टी इजलास के खिताब। चयाईं मसइलनि जो हल ॻाल्हि ॿोल ज़रिए असेंबली मां कढी सघिजे थो। अमेरिका ईरान पायदार जंगबंदी की कोशिशूं जारी। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची सां मुलाक़ात। ईरानी सुप्रीम लीडर मुश्तबा खामनई जे लाइ ख़ासि ख़त पहुचायो। इन खां अॻु मोहसिन नक़वी ईरानी हमनसब सिकंदर मोमिनी सां मुलाक़ात कई। इलाक़ाई सलामती जी सूरत हाल जो जाइज़ो वरितो वियो। गरियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त हू ताज़ी सूरत हाल ते सुप्रीम लीडर मुश्तबा खामनई जे लाइ फील्ड मार्शल जो ख़ासि ख़त खणी तेहरान पहुतो आहे। हू सुप्रीम लीडर मुश्तबा खामनई जे लाइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो पैगाम खणी आयो आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी तेहरान में मफ़ाहमती यादाश्त ताईं पहुचण जे तरीक़नि ते ॻाल्हियूं कंदो। घरू वज़ीर इन खां पहिरियां बि ॿ भेरा ईरान जो दौरो करे चुको आहे। ईरान में चीन जे सफ़ीर चयो आहे त पाकिस्तान जे चाकरीअ जी कोशिशुनि जी हिमायत करियूं था। पाकिस्तान एतमाद जो गो चाकड़ी आहे। ईरान ख़िलाफ़ अमेरिका ऐं इसराइल जी जंग आलमी कानून जी भेनकड़ी आहे। ईरान ऐं अमेरिका विच में जंग जे ख़ात्मे जे लाइ पाकिस्तान जो किरदारु साराह जोॻो आहे। तुर्क परॾेही वज़ीर खाकान फिदान आलमी बिरादरी खां मुतालबो कयो आहे त इसराइल तरफ़ां खिते में जंगबंदीअ खे नाकाम बणाइण वारनि कोशिशुनि खे रोकण जे लाइ क़दम खंया वञनि। ढाका में बांग्लादेश परॾेही मामलनि जे सलाहकार खलील रहमान सां गॾु कॉन्फ्रेंस दौरान तुर्क परॾेही वज़ीर जो चवणु हो त इसराइली अगराई खे रोकणु आलमी बिरादरी जी पहिरीं तरजीह हुजणु घुरिजे। इसराइल समूरे खिते खे जंग तरफ़ धिके रहियो आहे त जीअं फ़लस्तीन जे लाइ ॿ रियासती हल खे नाकाम बणाए सघिजे। ईरान ऐं अमेरिका विच में जारी ॻाल्हियुनि में थींदड़ अॻ भराई जी आजियां कनि था। तुर्किया पाकिस्तान जे सफ़ारती कोशिशुनि जी भरपूर हिमायत करे थो। वफ़ाक़ी बजट हुकूमत ऐं पीपुल्स पार्टी में अॼु मशावरत थियण जो इम्कान। हुकूमती वफ़द सदर आसिफ अली ज़रदारी ऐं पीपुल्स पार्टी जे वफ़द सां मुलाक़ात कंदो। इजलास खां पहिरियां सदर आसिफ अली ज़रदारी पीपुल्स पार्टी जी ॻाल्हियुनि वारी टीम सां मुलाक़ात कंदो, जंहिंमें बिलावल भुट्टो ज़रदारी, मुराद अली शाह, नवीद कमर ऐं शीरी रहमान शरीक हूंदा। ज़रियुनि जो चवणु आहे त सूबनि खां वफ़ाक़ 1700 अरब रुपयनि जा फंड घुरी रहिया आहिनि। फंडनि जी दस्तियाबी खां पोइ ई वफ़ाक़ी बजट खे क़तई शिकिल ॾिनी वेंदी। महफ़ूज़ खुराक अवामी सेहत ऐं ग़िज़ाई सलामती जे लाइ इंतहाई ज़रूरी आहे। महफ़ूज़ खुराक हर शहरी जो बुनियादी हक़ आहे। खुराक जी क़तलाइण सबबु थींदड़ बीमारियुनि जी रोकथाम जे लाइ गॾियल क़दम खणणु ज़रूरी आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो खुराक जी हिफ़ाज़त वारे आलमी ॾिहाड़े ते पैगाम। संदसि चवणु आहे त महफ़ूज़ खुराक सेहतमंद समाज ऐं मज़बूत मईशत जो बुनियादु आहे। ग़िज़ाई सलामती जे लाइ हुकूमत, सनअतुनि ऐं अवाम खे गॾियल किरदारु अदा करणो पवंदो। टेंडो रहीम ख़ान भरिसां शाहानी बिरादरी जी ॿिनि विच में झेड़ो। फायरिंग में हिकु ॼणो क़तलु। ॻोठ दोस्त मोहम्मद में रेती खणाइण वारे मामले तां झेड़ो थी पियो। फायरिंग में गोलियूं लॻण सबबु मोहम्मद रहीम उर्फ़ अमीर शाहानी मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि इल्ज़ाम हयो आहे त बिरादरी जे माण्हुनि फायरिंग करे मोहम्मद रहीम खे क़तलु कयो आहे। नए दंबाले में औरत क़तल, हिकु जवाबदार गिरफ़्तार। PPHIA अस्पताल पुठियां औरत जो लाश मिलियो। पुलिस लाश तहवील वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। औरत जी मरियम जे नाले सां सुञाणप। पुलिस क़तल जे इल्ज़ाम हेठि हिकु जवाबदार अनवर बाची खे गिरफ़्तार कयो वरितो। मलीर में सिक्योरिटी कंपनी जे ऑफिस में सिक्योरिटी गार्ड जो गोलियूं लॻल लाश। पुलिस मूजिबि शुरूआती जांच दौरान लॻी रहियो आहे त सिक्योरिटी गार्ड माण्हू मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकशी कई। फोती गार्ड जे 35 वरनि जे मोहम्मद नासिर जे नाले सां सुञाणप।
हैदराबाद की खानगी अस्पताल में मुबजिना तौर अमले की गफलत सबब पोथियल जामशोरो वासिण औरत आसमा सजाद के मुड़स ते इल्ज़ाम एक डॉक्टराणी की फरियाद ते केस दाखिल। डॉक्टर ताहिरा कबर मार्केट थाने ते सजाद कबरानी खिलाफ धमकिन हरासमेंट इज्जत के चियो रसाइण पैसा तलब करण जो केस दाखिल कराए छॾियो। डॉक्टर ताहिरा कमर जो चवणु आहे त जंहिं अस्पताल में आसमा फोत थी उन अस्पताल में हिन कॾहिं बि कमु नाहे कयो। इन बावजूद भी खेसि धमकियूं ॾेई हिरास सां कयो पियो वञे ऐं 2 करोड़ रुपया तलब कया विया आहिनि। सजाद कमरानी चवणु आहे त जुर्तू केस आहे। अस्पताल अमले जी गफ़लत सबबि मुंहिंजी घरवारी फोत थी आहे। साणसि इंसाफ़ कयो वञे।